नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾहरकी में ख़बर ॾींदा हलूं त ॾहरकी में सियासी समाजी तंज़ीम जे सॾ ते मुश्ताक, सरकी ऐं साथियुनि ते दहशतगर्दी जा केस दाख़िल करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन अवामी होटल खां रैली कढी ॾहरकी जे मेन चौक ते मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते ख़िताब कंदे शाह अली लाशारी, फ़कीर रमज़ान कलोड़, मीरसन लाशारी, ज़हूर दायो, कमाल महर ऐं ॿियनि चयो त कराची में सिंधी माण्हुनि जी मालिकी करण ऐं सिंध दुश्मन जियो न्यूज़ जी सिंधी दुश्मनी ख़िलाफ़ पुरअमन एहतजाज करण जे ॾोह में मुश्ताक, सरकी ऐं साथियुनि मथां दहशतगर्दी जा केस दाख़िल कया विया। हिननि चयो त उर्दू मीडिया हमेशा तासुब परस्ती जो मुज़ाहिरो कंदे कराची खे सिंध खां धार करण जी साज़िश में रुधल आहे। हिननि चयो त कराची सिंध जी दिलि ऐं हमेशा रहंदी। अहिड़ी साज़िश खे सिंध जा क़ौम परस्तनि ऐं मुश्ताक, सरकी हमेशा नाकाम कयो आहे। हिननि चीफ जस्टिस सिंध अहमद अली शेख खे अपील कई त मुश्ताक, सरकी ऐं साथियुनि मथां दहशतगर्दी जा केस ख़त्म करे जियो न्यूज़ जी सिंध दुश्मनी जो नोटिस वठी जियो न्यूज़ एंकर इरशाद भट्टी मथा केस दाखिल कयो वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।